दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद कयां तो सब ठीक हूंदा, खैरियत सां हूंदा। अॼु पेश आहे गुलज़ार अली चांडिया जो कलाम आहे, इश्किया कलाम आहे। ज़बरदस्त आहे, पुराणो कलाम आहे ऐं पुराणो वॉल्यूम आहे हिन जो। कलाम जा बोल आहिनि, ज़ालिम सोणे खां शल यार बचाए। कलाम बहितरीनु आहे ऐं सुठो आहे, इंशाअल्लाह मूंखे पसंदि ईंदो। अचो त हिन गीत खे ॿुधूं। सदके कया साहू आव पिरी घर घोरिया तो त सदके कया साहू जाने हिकिम अल्लाह बेली समी सिकल पयूं गालरियूं। दोस्तों, ज़ालिम तरीक़े जो केड़ो भी माण्हू हुजे उन खां भॼी पासो कजे, छो त हुन मां गज़ा न थींदी। उस्ताद मोहम्मद सिंधी फोक म्यूज़िक चैनल में आवांखे भली कार चऊं था। माण्हू ॾिसी पंहिंजे महबूब खे चए थो, हिन कलाम लाइ फरमाशा मीरपुर ख़ास खां शायर भगवान दास घायल, शागिर्द अफजल चांडियो, अफजल सोलंकी बराबर ऐं नवाब शाह खां कुर्बान अली बुघियो, फनकार बशीर अहमद चांडियो। आज के निवानो ॾिसी ऐं छा थो चवे, ओ ज़ालिम सुहणे खां, ओ ज़ालिम सुहणे खां भॼी थी जे हाणे धार। ज़ालिम सुहणे खां, ओ ज़ालिम सुहणे खां भॼी थी जे हाणे धार। जंहिं त ॾिनारिन मूंखे यार आज़ार। ज़ालिम सुहणे खां, ओ ज़ालिम सुहणे खां भॼी थी जे हाणे धार। ज़ालिम सुहणे खां भॼी थी जे हाणे धार।
दोस्तों जेकॾहिं अव्हां अहिड़ा ई पुराणा कलाम ॿुधणु चाहियो था त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं ॿियनि ताईं शेयर कंदा।